तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु हिन वीडियो में असां खे कोरोना जे ताज़ा सूरत हाल खां ऐं कोरोना जे वधंदड़ केसिस खां आगाह कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर जे सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास अॼु थी गुज़रियो। कोरोना जे वधंदड़ केसिस खां पोइ पैदा थियल सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। सिंध कोरोना टास्क फोर्स तइलीमी इदारा बंदि न करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं SOPs ते सख़्तीअ सां अमल कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। इजलास में शादी तक़रीबुनि में खाधो बाक्स में ॾियण जी हिदायत, मार्केटुनि में दाख़िला लाइ मास्क ऐं वैक्सीनेशन सर्टिफिकेट लाज़मी करार, मास्क न पाईंदड़ सरकारी ऑफिसरनि जी हिकु ॾींहं जी पघार काटण जी तजवीज़ ऐं कोरोना जे वधंदड़ केसनि जे बारे में अव्हां खे अपडेट कंदा हलूं त 24 कलाकनि दौरान कोरोना जा 2846 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। कराचीअ में कोरोना जे मुस्बत केसिस जी शरह 35% खां वधी वई आहे।